चक्कर आयो हाणे हलो बंगले ते कुछ खायो जेका तव्हांजी मर्ज़ी भले हलो। बाबल साईं तव्हां जरा वॾी हिकिड़ी ख़ुशख़बरी आनी अथव। वज़ीर कहिड़ी ख़ुशख़बरी? बाबल साईं पाण वारा दुश्मन न आहिनि हाशिम ऐं बहादुर पंहिंजो पाण में विढ़ी डांगा थिया अथई ऐं हथियार हिक ॿिए ते सिधा कया अथनि। 1.5 साल थी वियो अथई पहिरियों दफ़ो का चङी ख़बर ॿुधाई। इहो त ॾाढो सुठो थियो। ॾोह थींदा त थाणा बि हलंदा छो त पैसो आ त सभु कुझु आहे। हाणे मज़ो अञा वधीक तॾहिं ईंदो जॾहिं काबू खान इन छेड़े में काहे पए। जॾहिं टेई धार थींदा न पोइ असीं मुल्क खे ॾींदासीं टांडा असुल पारण बारे ॾींदासीं। मुजन साईं हुननि जी ताक़त टुटंदी तॾहिं त ताक़त वधंदी न तव्हांजी। हाणे ॾिसूं था त काबू खान कंहिंजी भर थो खणे हाशिम जी या बहादुर जी। इहो रुगो सिकंदर दुआ कर त काबू खान रुगो कंहिंजी भर खणे ऐं कंहिं हिक जो भरजलो थिए। हाणे त बाबल साईं बाहि भरी वई आहे इन खे विसाइण मां कोन ॾींदुसि। मुजन साईं हाणे इहा बाहि कान विसरंदो ऐं इहा बाहि राजन जा राज साड़ींदी। आऊं इहो ई त चाहियां थो इहा बाहि राजन जा राज साड़े त हिननि खे ख़बर पवे मुजन जूं मौजूं छा हूंदियूं आहिनि। सर खैर तो है ना दादा कावड़ में हो। आ जानो अजिन हाशिम सा एक ठिकाने थी ॾिसां त बुका मुझे सस कीअं थो पए। ये न कयो रे सर तव्हां दुश्मन खुश कंदो छा हाशिम ते हथियार खणी पिया वञो। ये न कयो रे सर मां तव्हांखे कोन छॾींदुसि। बाबा नफ़रत सां न वञ मां त चवां थो मिठाई खणी वञ ऐं हाशिम वारा पंहिंजा सॼण आहिनि जो हथियार फिटी कर। जानो बंद कर पांजा ये लेक्चर तू वरी मूंखे तो समझाए इन हाशिम मुझे बेइज्जती कई आहे ऐं मां इहा बेइज्जती बर्दाश्त नथो करे सघां। वैसे हाशिम दोस्त आ सॼण ऐं दुश्मन जी सुञाणप रखो। केर दोस्त केर दुश्मन इहा मूंखे सॼी। वैसे ईअं न कयो हाशिम तव्हांजो दोस्त आ सॼण आ ईअं न वञो तव्हां। छाड़े तू अची थो ॾियारी हणंदो हा तू केर थींदो पंहिंजी औकात में रह। तू नौकर थी मालकन खे तो समझाई हां तू आई छा कन खोले ॿुधी छॾ। तू हुकुम जो बंदो आई जीअं तोखे चऊं न तोखे तीअं ई करिणो आहे। तू वरी रहिस बहादुर खान खे तो समझाई। अरे हाशिम तुंहिंजो माइट आहे हां जो वती तो फूकू ॾींदो अचायूं केड़ी सजरा पकई थे असा ने हाशिम। अरे बहादुर बच्चे जे पी जो कातिल कहरा तोखे खबर ना है हां तू कौन है। तू जे अखियुनि जे साम्हूं मतलब बहादुर बच्चो यतीम थियो तू कौन है ओडी मल तू कौन है हां हिमलती तो फूकू ॾींदो फटा करियो कंदो। हाशिम बहादुर बच्चे जो अज़ली दुश्मन आ। बहादुर इन्हें हाशिम के मां अपना है करणो। हल मां भी तोसां गॾा हलिया। कर खबर वज़ीर अॼु ॾाढो ख़ुशि पियो नज़र अची ज़ाल माइटे वई थी क्या? बाबला ज़ाल मुंहिंजी पेके हुजे या मेके मुंहिंजे लाइ त साॻियो ई अदाब आहे। अरे वज़ीर हाणे फाट बि खणी मुंहिंजो न साईं असुल हिक ॿिए जा तराह कढी छॾियऊं। वज़ीर साफ़ साफ़ ॻाल्हि कर ही गुज़ार तूं न ॾे कंहिं हिक ॿिए तराह कढिया। बाबल साईं इहो हाशिम ऐं बहादुर खे अहिड़ो त वेढ़ायो अथमि असुल हिक ॿिए जा डुंडा पटींदा। ओ हिते रखीसि अॼु त दिलि ख़ुशि करे छॾी वज़ीर वाह जी तूं ई दुकाई थी। बाबल साईं तॾहिं त चवंदो आहियां त वज़ीर जो लोडो कंध ते गोॾो। अञा त तूं ई दुखी आहे बाबल साईं ॾिसो वेही त बाहि कीअं थी थिए। वज़ीर या बाहि विसामण न घुरिजे बबड़ थियणु खपे बबड़। हाशिम ऐं बहादुर इनमें सड़ी रख थी वञनि। बाबला मूं सम्झो कोन तोखे समझ में कोन ईंदो
इहा जेका दुई दुखी आहे न ये कमदार नबू आड़ा बनाईंदो। कमदार नबू खे चओ त मूंसां मिली वञे। ठीकु आहे बाबला। मुजनि जूं मौजूं ॾोड़ीन या ॾोड़ी। हाशिम इहो विसारे छॾ त बहादुर को तुंहिंजे शान में गुस्ताखी कई आहे। हुन जेको कुझु कयो वो भली तुंहिंजी नज़र में ग़लति बि हुजे, पर हाशिम भाउ इहो सभु कुझु हुन ससुई लाइ कयो आहे, छो त हू ससुई सां प्यार थो करे ऐं तूं पंहिंजी न्याणी जे करे इहो सूर पी वञ। साईं दादा सूर ते पीतो धम न, तॾहिं त अञा ताईं बहादुर ज़िंदा आहे। बहादुर जी जाइ ते केरु ॿियो हुजे हा न त हिमल ताईं ज़िंदा न हुजे हा। हाशिम भाउ बहादुर ॻाल्हाइण जो थोरो तिखो आहे, पर दिलि में हू तुंहिंजी वॾी इज़त कंदो आहे। वाह जी इज़त कई अथई साईं दादा, वॾी इज़त कई अथई। हाशिम बहादुर पंहिंजी जाइ ते शर्मसार बि आहे, पर हू मजबूर आहे छो जो ससुई खां सवाइ हू रही नथो सघे। न साईं दादा, बहादुर जो दिमाग़ ख़राब आहे ऐं उन जो दिमाग़ हाजी शरीफ़ ख़राब कयो आहे। इहो ई त मां चवां थो, बहादुर तुंहिंजो दुश्मन नाहे, असांजो दुश्मन आहे हाजी शरीफ़। साईं दादा इहा ॻाल्हि तूं मूंखे त सम्झाई थो, पर इहा ॻाल्हि केरु बहादुर खे बि त सम्झाए न। हाशिम छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, मानी तयार हूंदी, हलताली वग़ैरह मानी जा। बेबिया खबर तई हाशिम ई बहादुर पान में विड़ी प्यान जन कुकड़ प्या था विड़न। खबर है ये बड़ी पाना दुश्मन बा खुश करने वो वात पटा बहादुर ना कते आए। वो हाशिम बहादुर के पंजी जाल छो न थो जे ने बहादुर के जकरे ससियत लगी ना तो बेचारी के मारे छदींदो। बाकी रहो बेगो वो पंजी जाल मु कबूतर के छो न थो जे फैसलो कर। कबूतरा यो बहादुर ना कते आ बेबी ना हाशिम ना कते हाशिम तू गाल के सामने ना हाशिम ना कते गलत है कबूतरा गलत ही तू आज मुझे मत दे छा कदी तू हां देखो हां पूरा तेज तो करना हां फछरी न कर मां चा दो तू फछरी न कर न बेबी न जा तो क्या बनंदा मैं जो ता मिनी के पूरो कंदा में तू बनो कयवा सदी का धकुना हर जाए गवर्नमेंट बिल पास करे छडियो ते जेका औरत अमृत के मारी दी न उन्हें के बियो अमृत नो भी दो। हां हणी सारी सभा के अल्लाह रे ओए तो फुरड़िया जंग में फुरड़िया ये बेबी ना मुझे आलू तो खजला माफी चाल कर ओ अल्लाह करे खजला न कर वजन हला अब्बा सोढा होश में ताही छो असां जो के झलियो थई। रस बहादुर खान केॾां वञण जी तकलीफ़ कई थई। सुधा केॾां बि वञ पर तूं अॻियां परे थी। मूंखे ॿुधाइण ज़रूरी आहे ऐं इहा गाड़ी चाबी मूंखे ॾे न त। सोढा कन्नन खां ॿोड़ो आहीं छा कोन ॿुधी त असांजो अघु छॾी तो इज़त सां अॻु। तूं चुप कर हाजी शरीफ़, विच में न ॻाल्हाए। बहादुर तूं रुगो मूंखे एतिरो ॿुधाए त तव्हां वञी केॾां रहिया आहियो। सुधा मां हाशिम ॾांहुं थो वञा। हाशिम ॾांहुं छो? हाशिम ॾांहुं छो थो वञी? इहो मां तोखे ॿुधाइण ज़रूरी नथो सम्झां,
बहादुर त पोइ मां बि तोखे हथियार खणी हाशिमार न वञण कोन ॾींदुसि। तूं थींदो केरु आहे? हाँ मूंखे इहो ॿुधाए त तूं थींदो केरु आहीं मूंखे रोकण वारो? बहादुर मां तोखे न हथियारनि खे थो रोकियां। तव्हां हथियारनि खां बग़ैर हाशिम ॾांहुं वञी सघो था। अरे सोटा चरियो थी वियो आहीं छा? होश में त आहीं? हे असांजे घर जो मसइलो आहे, तूं विच में टंग छाजे लाइ थो अड़ाई? मां तोसां नथो ॻाल्हायां। हाय शरीफ तूं घड़ी घड़ी विच में टंग न अड़ाए। बहादुर मां तोखे वराए वराए तो चवां तो तूं हेॾे न वञ। जेकॾहिं विंदे त ॾाढो ॾुखियो थींदे। ॻाल्हि खे सम्झी छो नथो? अच मामा वापस हलो। अच्छा अली मोहम्मद अरे डे छाते सकंदो आहीं? केरु आहे न? रेसे बहादुर सफा चितो थी पियो चटको तो साम्हूं अचे तूं सां विड़ी थो पए। छा अॼु बहादुर तूं सां विड़ियो आहे छा? न रेसे कल हाशिम सां विड़ियो अॼु वरी सोटे सां विड़ियो आहे। तूं छाजे लाइ तो छिदो थी? अॼु पाण में वड़ी टांगा थियनि वरी खपी वञनि रहे दमर मुल्क था। तूं छाजे लाइ तो बिठली? रेसे मां त सोचियो हेॾी वॾी ॻाल्हि तो ॿुधायां तव्हां वॾो ख़ुशि थींदव ऐं मूंखे इनाम ॾींदव। तव्हांखे त का ख़ुशी ई नथी। अरे हेॾे मां तॾहिं ख़ुशि थींदुसि जॾहिं इहो बहादुर रेस काबू खान जी गिचीअ में हथ विझंदो। पोइ पंगुल खान ख़ुशि थींदो। बहादुर बचा वरी ही किरां थो हली? हाशिम वारनि जे ॻोठ। पर तूं त ओॾां कोन वएं न, सोढे जो धमकियुनि में जो अची वियो। मामा ही रस्तो बि फिरी गिरी हाशिम वारनि लाइ ई। अच्छा तूं इन करे बि मोटी वएं? तोखे हिन रस्ते जी ख़बर हुई न? ॾिसां त इहो सोटो मुंहिंजा केतिरा तो रस्ता रोके। अच्छा बहादुर जो एतिरो दिमाग़ ख़राब थी वियो सोठा। अचण ॾेस अचे त मां उनखे ॾींहं जो आसमान में तारा थो ॾेखारियां। ठीकु आहे ठीकु। छा सोडो छा? आदा वॾा छा थियो आहे? ख़ैर त आहे? बहादुर हथियार खणी असां ॾांहुं पियो अचे। छो रहण ते आयो छा? ससीअ खे ज़बरदस्ती वठण पे आयो पर हुनखे सोढे रोके छॾियो। बहादुर छितो थी पियो आहे छा जो हथियार खणी ते आयो? चवे थो त मां ससी खे हर हाल में वठी वेंदुसि। निकाह थियण खां पोइ ससीअ जो माइटनि सां को बि रिश्तो नातो कोन्हे। हिन जो मतिलब त बहादुर असां सां ॾाढो मुर्सी थो करे। वॾा वॾा ॾाढा मुर्सी त कॾहिं मूं पंहिंजे सरदार जी बि कान सठी हुई। बहादुर वरी केरु थींदो आहे? असां ग़रीब ज़रूर आहियूं पर एतिरा बि कमज़ोर न आहियूं जो बहादुर असां खां हथियारनि जे ज़ोर ते ससी खसींदो। अची वञे हा न त मां उनखे ॿुधायां हा त हाशिम जो क्रोध छा थींदो आहे। हमका मिट्टी जी मूरत आया छा? चाची छा मुझे के भी एहसास नहीं? छा मुझे के भी जज्बा नहीं?
जॾहिं बि जंहिंजी दिलि चाहींदी मूंसां खेॾी उछलाए हलियो वेंदो। न चाची न, मां बहादुर ॾांहुं कॾहिं बि न वेंदसि। मां सोचे छॾियो आहे, मां बहादुर ॾे न वेंदसि। ससुई तू नथी समझी मुझे रानी, ही मर्दन जो मुआशिरो आ। असां औरतूं आहियूं, असां कुछ भी नथा करे सघूं। इतना सा गरीब ॿियो औरतूं, असांजे वस में कुछ भी न आहे, नथा कुछ असां करे सघूं। न चाची, मां हाणे बेवस्ती जीअण नथी चाहियां। मां पाण मर्दन सां मुक़ाबलो कंदसि। अधी रेशम मांगे छा तुम्हें इतनी हिम्मत आहे? हाँ, वक्त ई हालतन मूंखे मेण मां मटाए हाणे पत्थर जो बणाए छॾियो आहे। चाची, हाणे ईअं न थींदो। तूं जेको जॾहिं चाहींदो मूंखे खणी वेंदो, जॾहिं दिलि चवंदसि उछलाए वेंदो। मां बि इंसान आहियां चाची, मुंहिंजा बि के जज़्बा आहिनि, के एहसास आहिनि। ससुई तू परेशान न थी, मां तोसां गॾु आहियां, जेको मुंहिंजो हाल हाज़िर आहे। चाची, तुंहिंजी वॾी महिरबानी। बस मूंखे तुंहिंजो साथ घुर्जे, बाक़ी माण्हुनि सां मां पाणे मुंहुं ॾींदसि। ससुई ही घर तुंहिंजो आहे, जेकॾहिं तूं चाहीं त पंहिंजी मर्ज़ी सां हिन घर में रही सघीं थी। ऐं तुंहिंजी इजाज़त खां सवाइ को बि तोखे घर खां ॿाहिरि नथो कढी सघे। जेकॾहिं हाशिम ईअं कयो न त पोइ मां बि हिन घर में कान रहंदसि। ईअं न चओ चाची। चाचा हाशिम त तुंहिंजे सिर जो साईं आहे। जेको कुझु मूंसां थियो आहे अल्लाह न कंदो, अल्लाह कॾहिं बि न कंदो त अहिड़ो सभु कुझु तव्हां सां थी। अल्लाह साईं तव्हांजी जोड़ी सलामत रखी। आमीन। ससी अल्लाह को मुझे याद आए, अल्लाह से तोखे भी खुश करे। बहादुर तू हिते छो आयो ही? छो मुंहिंजे हिते अचण ते पाबंदी आहे छा? जेकॾहिं सजण बणिजी आयो ही न त पोइ भली भली करे आए, पर जेकॾहिं नियत में खोट अथई त इहो बि ज़हन में रखजां त साम्हूं हाशिम ख़ान अथई। हाशिम ख़ान? हाँ, तुंहिंजी मुंहिंजे अॻियां केतिरी हैसियत आहे इहा सॼी दुनिया खे ख़बर। पर ख़ैर, मां वधीक बहस करणु नथो चाहियां। त पोइ छो आयो आहीं? मां पंहिंजी ज़ाल ससुई खे वठण आयो आहियां। हाणे ससी तोखे कॾहिं कोन मिलंदी। हलियो वञे था चाचा भलिया, जॾहिं ससुई मुंहिंजी कोन हुई तॾहिं बि मां तोखां ससुई वठी वयुसि। हाणे त ससुई मुंहिंजी। ऐं ॿी ॻाल्हि, असां साल मुड़ुस जे विच में अचण वारा। तव्हां केरु थींदा? बहादुर ख्याल सां ॻाल्हाए। ही पलियो ख़ान अथई जंहिंजी हिकिड़ी हकल सां हज़ारे माण्हू पंहिंजा सिर तरीअ ते रखे ईंदा आहिनि। मतां इहा तोखे भुल हूंदी आहे। हाशिम, दिमाग़ त सही अथई न? मां सवेल खां वठी पियो थो या तुंहिंजी ॾियारी ॿुधा, मां नथो ॻाल्हायां तॾहिं तूं बहादुर बच्चे जे मथां चढ़ंदो थो वञे। छो होश में आई? हाशिम, कन खोले ॿुधी छॾ, असां तोसां विहण कोन आया आहियूं। हरू उॿारो न थी, असां पंहिंजी धीउ ससुई खे वठण आया आहियूं।
ऐं ससुई खां सवाइ वापस भी कोन वेंदासीं। जबरदस्ती आहे छा? जबरदस्ती त तूं करे रहियो आहे जो मुंहिंजी साल खे रोके वेठो आहीं। बहादुर मां चवां थो ख्याल सां ॻाल्हाए। जेकॾहिं न मुंहिंजो मीटर फिरियो त रस्तो बत कोन ईंदी। अच था भलिया। थोड़ा कर खबर है हाशिम बहादुर का वरी चिकतान त कान कई आहे न। बाबा साईं बहादुर हथियार खणी हाशिम ते हला करण मूंखे समझाए मुंझाए वापस घर मोकिलियो। छोड़ा ये बई पाण के डैमेज था समझना है छा? हरू भरू पाजी वतन ता पतवाजी करा। बाबा साईं हाशिम खे त मूं समझाए छॾियो। बाक़ी रही ॻाल्हि बहादुर जी, सो त बाबा हींअर भले घोड़े ते सवार आहियां। छोड़ा यो बहादुर धक खाई ऐं धक खाई कोई सुधरंदो। बाबा साईं ने मसले जो को हल करो न त हरू भरू जा दुश्मन खिल। यार छोड़ा ने बहादुर के दिमाग खराब नड़े वड़ी जी का शनासी कोन थस। बाबा साईं इहा ॻाल्हि ठीकु आहे पर हू ॿई तव्हां खां कद कोन कटाई। ठीक है छोड़ा तू बहादुर के न्यापो दे त मोड़ जी बाबा साईं।